अस्सलामुअलैकुम या आली मदद हक मौजूद साथियों GSN जी लतीफ़ मां आया कशिश ख्वाजा हमेशा वांगर अॼु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। इहो ॿुधाए करे काफ़ी ख़ुशी महसूस पई थिए त सागर कुमार बाज़ियाब थी वियो आहे। इन जी असीं दिलि जी गहराइयुनि सां सॼी सिंध खे, उन्हनि जे माइटनि खे ऐं पुलिस जा उहे ऑफिसर्स जंहिं इन मिशन खे कामयाबु करण जी कोशिशि कई आहे, इन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां असीं मुबारकबाद पेश करियूं था ऐं इहो ॿुधी करे ॾाढा ख़ुशि आहियूं। इन खां अलावा हिकु अफ़सोस जी ॻाल्हि बि आहे, उहो इहा त पहिरियां कुमारी अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। हिकिड़ो अरसो थी वियो आहे, सभई बाज़ियाब थी विया आहिनि, लेकिन हिकिड़ी पहिरियां कुमारी वीचारी जेको अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। इन जो रीज़न अञा ताईं मंज़र आम ते न अची सघियो आहे। इन जे पोयां काफ़ी माण्हुनि जूं महिनतूं, कोशिशूं, काविशूं हुयूं। सॼी सिंध इन जे लाइ आवाज़ु उथारियो। जेतिरे क़दुरु थी सघियो असांजे सहाफ़ी भाइरनि काफ़ी कोशिशि कई ऐं सिविल सोसाइटी जे जेके माण्हू हुआ, सोशल वर्कर्स हुआ, जर्नलिस्ट हुआ, इन खां अलावा काफ़ी माण्हुनि जो इन में जेको आहे सो किरदारु रहियो ऐं अॼु फाइनली सागर कुमार बि बाज़ियाब थी वियो आहे। इहो ॿुधाए करे असांखे जाम ख़ुशी महसूस पई थिए ऐं असीं जेको आहे सो मुबारकबाद पेश करियूं था, सॼी सिंध खे मुबारकबाद पेश करियूं था त इहे सिर्फ़ु सागर कुमार जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि न आहे, न हुननि जे माइटनि जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, बल्कि सॼी सिंध जे लाइ हिकिड़ी इलाही वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। उहो इन करे छो त सिंध जी जेकी आवाम आहे उहा जागी आहे, जेकी सुतल आवाम हुई उहा जागी चुकी आहे ऐं हाणे कामयाबी जी तरफ़ वधनि पिया, पंहिंजो आवाज़ु उथारीनि पिया ऐं मज़लूमनि जे हक़ जे लाइ आवाज़ु उथारीनि पिया ऐं ज़ालिमनि खे हेठि करे, मज़लूमनि खे मथे करे उन्हनि खे इंसाफ़ ॾियारीनि पिया। त असीं जाम ख़ुशि आहियूं ऐं इन ख़ुशी जो जेतिरो बि इज़हार करियूं पर करे नथा सघूं, पर पोइ बि इन ख़ुशी जे मौक़े ते असीं पहिरियां कुमारी खे बिल्कुलु बि न विसारींदासीं। उन न्याणी खे जंहिंजी माउ अञा ताईं तड़पे पई, जंहिंजी माउ अञा ताईं रत जा ॻोढ़ा रोए पई, अञा ताईं हंजू हारे पई पंहिंजी धीअ जे इंतज़ार में, जंहिंजूं अखियूं सफ़ा मुंतज़िर आहिनि पंहिंजी धीअ खे ॾिसण जे लाइ। इनखे 2 साल खां मथे जो टाइम थी वियो आहे, लेकिन अञा ताईं बि उहा न्याणी वीचारी बाज़ियाब न थी सघी आहे। उहा अञा ताईं उन्हनि दाड़ेलनि वटि, उन्हनि जागीरदारनि वटि, सरदारनि वटि आहे, उन्हनि जे कब्ज़े में अञा ताईं। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे हथ ॿधी त जेके माण्हुनि सागर कुमार जे लाइ आवाज़ु बुलंद कयो ऐं उनखे फाइनली बाज़ियाब करायो, त मुंहिंजी गुज़ारिश आहे ॿियनि सां जेके मूंखे ॿुधनि पिया, मुंहिंजी वीडियो खे शेयर कंदा ताकी वधीक खां वधीक माण्हुनि वटि उहो मुंहिंजो पैगाम वञे, वधीक खां वधीक अञा आवाज़ु बुलंद कंदा ऐं इंशाअल्लाह पहिरियां कुमारी खे बाज़ियाब कराईंदा। इन में सभिनीनि खां वॾो जेको किरदारु आहे उहो SSP रॉयल खोसो जो आहे, जंहिं पहिरियां कुमारी खे बाज़ियाब करायो। फ्यू डेज़ कुझु ॾींहं पहिरीं ई इन्हनि जेको आहे सो चार्ज संभालियो आहे। SSP जो चार्ज कुझु ॾींहं ई पहिरीं SSP चार्ज संभालियो, हिन खां पहिरीं अमजद शेख हुआ। सो अमजद शेख साहब जेको आहे कामयाबु न थी सघिया सागर कुमार खे बाज़ियाब कराइण में, लेकिन रॉयल खोसो साहब जेको आहे सो कामयाबु थी विया आहिनि ऐं इहा कामयाबी बिल्कुलु हिकिड़े माण्हू जी न, 2 जी न, 4 जी न, 8 जी न, बल्कि सॼी सिंध जी जेको आहे सो इहा आहे, सॼी सिंध जी कामयाबी आहे। सो असीं सॼी सिंध खे मुबारकबाद पेश कंदासीं ऐं ईअं ई कोशिशूं कंदा रहंदा त जेके ॿिया बि मसइला हलनि पिया, दाड़ियल कल्चर आहे सिंध में, सरदारी निज़ाम आहे, जागीरदारी निज़ाम आहे, इन खां अलावा अफ़गानीनि जो जेको हींअर हले पियो, त इन्हनि जे लाइ जेको बि आवाज़ु बुलंद कंदा, जेतिरो बि असां खां थी सघे असीं कंदासीं ऐं गुज़ारिश आहे हथ ॿधी मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजी भेणुनि खे ऐं ॿुधाइण में काफ़ी ख़ुशी ऐं फ़ख़्रु महसूसु पियो थिए त सिंध जूं जेके न्याणियूं आहिनि उहे बि हींअर वञी जेको आहे सो मर्दनि जे बराबरि बीठियूं आहिनि, उहे बि हींअर धरणनि में शिरकत कनि पियूं, पंहिंजो आवाज़ु जेको आहे सो बुलंद कनि पियूं ऐं पंहिंजे मौक़ुफ़ खे बि शेयर कनि पियूं। इन खां अलावा जेको आहे सो छोकिरनि खां अॻियां अॻियां छोकिरियूं हलनि पियूं। त इहो ॿुधाए करे काफ़ी ख़ुशी पई थिए त सिंध जूं न्याणियूं बि घटि न आहिनि। उहो बि जेको आहे सो सिंध जी न्याणियुनि जी बि असांखे ज़रूरत आहे सिंध में। त मुंहिंजी न्याणियुनि सां, मुंहिंजी भेणुनि सां, मुंहिंजी माउनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे
त काइंडली इन आवाज़ खे अञा बुलंद करियो ऐं उन वेचारी मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो, जेकी 2 सालनि खां वठी धाड़ेलनि जे हिरासत में आहे, धाड़ेलनि जी क़ैद में आहे। ख़बर न आहे हुन न्याणी वेचारी सां छा थी रहियो आहे। त कोशिशि करियो जेतिरो बि थी सघे, जंहिंखां बि थी सघे पंहिंजो आवाज़ बुलंद करियो। ऐं रॉयल खोसो साहब जा काफ़ी शुक्रगुज़ार आहियूं त उन्हनि जो बाक़ाइदा किरदारु रहियो आहे। हालांकि प्रीवियस रिकॉर्ड में पुलिस जो एतिरो रिकॉर्ड नाहे रहियो, एतिरो सुठी प्रोग्रेस नाहे रही, पर हिन मैटर में सागर कुमार जी बाज़ियाबी जे लाइ सिंध पुलिस काफ़ी सुठो किरदारु अदा कयो आहे। इन जे लाइ असीं उन्हनि खे सुर्ख़ सलामी पेश करियूं था ऐं उमेदु करियूं था त ईंदड़ वक़्त में बि सिंध पुलिस असां सां जेको आहे सो ईअं ई ताउन कंदी। ऐं मां रॉयल खोसे साहब जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां, हिन खां अलावा पूरी उन्हनि जी टीम जी। ऐं उमेदु करियां थी त प्रिया कुमारी बि इलाही जल्दी बाज़ियाब थी करे असांजे साम्हूं हूंदी, असां सां गॾु हूंदी, इंशाअल्लाह। हक़ मौजूद साथियों, GSN, GA लतीफ़।